अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बरुनि ते नज़र विझंदासीं। अॻूणी सोवियत यूनियन जो पहिरियों ऐं आख़िरी सदर ऐं सोवियत यूनियन खे टोड़ण जो ज़िम्मेवार करार ॾिनल मिखाइल गोर्बाचोव 91 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। गोर्बाचोव काफ़ी अरसे खां बीमार हो। सोवियत दौर में रियासत ऐं पार्टीअ में आला तरीन उहिदनि ते रहियो। गोर्बाचोव सोवियत यूनियन में सुधारा मुतारिफ़ कराया। संदसि पॉलिसियुनि सबबि सोवियत यूनियन में सेंसरशिप ख़त्म थी। गोर्बाचोव जे कोशिशुनि सां सोवियत यूनियन में निजी कारोबार खे क़ानूनी करार ॾिनो वियो ऐं हुन हिकु नई परॾेही पॉलिसी ठाही। गोर्बाचोव खे सोवियत यूनियन जे टुटण जो बि ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। सोवियत यूनियन जे टोड़ण वारे मुआदे ते सही करण बैदि गोर्बाचोव सदारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई। उहिदो छॾण खां पोइ गोर्बाचोव क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी मामलनि ते लेक्चर ॾींदो हो। संदसि लाॾाणे ते आलमी अॻुवाणनि अफ़सोस जो इज़हार कयो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।